अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो लर्न टू अर्न यूट्यूब चैनल। नवां ईंदड़नि खे इल्तिमास आहे त जल्द अज जल्द सब्सक्राइब जे बटन ते क्लिक कंदा ऐं गॾोगॾु बेल आइकॉन ते क्लिक कंदा ताकि असांजी हर नई ईंदड़ वीडियो खां अपडेट थी सघंदा। अॼु असां लाइ 3D इंट्रो लोगो आंदो आहे जेको ही असांजी वीडियो जे स्टार्टिंग में हली रहियो आहे। तव्हांखे काइन मास्टर जे ज़रिए ठाहिण सेखारींदासीं। इन लाइ सभ खां पहिरियों तव्हां पंहिंजी मोबाइल ते काइन मास्टर जी एप्लीकेशन के ओपन कंदो ऐं क्रिएट न्यू प्रोजेक्ट ते क्लिक कंदा। इन खां पोइ 16 नंबर ते क्लिक कंदो ऐं पंहिंजे प्रोजेक्ट जो नालो लिखी सेव करे छॾींदो त जीअं तव्हांजो प्रोजेक्ट डिलीट न थी सघे। इन खां पोइ सिधो तव्हांजी असां गैलरी में ईंदासीं। उन खां पोइ तव्हांखे इहो इंट्रो सिलेक्ट करिणो आहे। इन इंट्रो जो लिंक मां तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾियां। इन खां पोइ वरी लेयर ते ईंदासीं। लेयर खां पोइ वरी असां पंहिंजो लोगो सिलेक्ट कंदासीं। लोगो सिलेक्ट करण खां पोइ असां इन लोगो खे तक़रीबन 16 मिंट जी फ़ासिले ते इन खे बीचो बीच असां सेव कंदासीं ऐं इन खे एनिमेशन ॾींदासीं स्केल अप जी। स्केल अप एनिमेशन ॾियण खां पोइ असां इन जी स्पीड रखंदासीं 0.5। इन खां पोइ वरी असां वापसि ईंदासीं। वरी असां थोरो हिन पोज़ीशन ताईं टाइम खे आणे वरी असां लेयर जे बटन ते क्लिक कंदासीं ऐं टेक्स्ट ते ईंदासीं ऐं असां पंहिंजे चैनल जो नालो लिखंदासीं। चैनल जो नालो लिखण खां पोइ इन खे असां खणी पंहिंजे लोगो जे हेठां करे रखंदासीं। इन जी साइज़ तव्हां पंहिंजे हिसाब सां नंढी वॾी करे सघो था। इन खां पोइ वरी असां इन खे फॉन्ट ॾींदासीं। फॉन्ट मां हिते रोबोट बोल्ड ॾियां थो, तव्हां पंहिंजी मर्ज़ी ते कहिड़ो बि ॾेई सघो था। इन खां पोइ असां पंहिंजे चैनल जे नाले जो कलर चेंज कंदासीं। कलर बि तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ ते कहिड़ो बि ॾेई सघो था। इन खां पोइ वरी असां हेठि ईंदासीं ऐं आउटलाइन जे बटन ते क्लिक कंदासीं ऐं इन खे ऑन कंदासीं ऐं इन आउटलाइन जो कलर बि असां पंहिंजी मर्ज़ीअ ते ॾेई सघूं था। तव्हांजी मर्ज़ी, तव्हां कहिड़ो बि कलर ॾेई सघो था। इन खां पोइ वरी असां इन खे एनिमेशन ॾींदासीं ऐं फेड अप ते ऐं इन जी स्पीड रखंदासीं 1। इन खां पोइ वरी असां वापसि ईंदासीं। जिथां असां लोगो जी स्टार्टिंग कई आहे उते आणींदासीं ऐं उन खां पोइ वरी असां लेयर जे बटन ते क्लिक कंदासीं ऐं स्टिकर ते क्लिक कंदासीं। इन खां पोइ असां शाइमर ते क्लिक कंदासीं। जेकॾहिं तव्हांजी काइन मास्टर में शाइमर हुजे त ठीकु आहे, न त तव्हां उनखे उतां डाउनलोड करे सघो था। इन लाइ शाइमर जी सर्च बार में शाइमर लिखंदासीं त असां जल्द अज जल्द उन बॉक्स ते पुॼी वेंदासीं ऐं इंस्टॉल कंदासीं। इन खां पोइ वरी असां इनफिनाइट जो फोल्डर डाउनलोड कंदासीं। उन लाइ बि इनफिनाइट लिखंदासीं त असां फोल्डर असांजे साम्हूं अची वेंदो ऐं उनखे बि इंस्टॉल कंदासीं। इन खां पोइ वरी असां वापसि ईंदासीं ऐं शाइमर जे बॉक्स मां असां रिंग खणंदासीं। उन रिंग जी साइज़ तव्हां पंहिंजे लोगो जे हिसाब सां नंढी वॾी करे सघो था, जीअं तव्हांजे लोगो जे बिल्कुलु ॿाहिरियां अची वञे रिंग ऐं तव्हांजो लोगो उन में बिल्कुलु फिक्स बीहिजी वञे। इन खां पोइ वरी असां इन खे उहा ई एनिमेशन ॾींदासीं जेका असां पंहिंजे लोगो खे ॾिनी आहे, यानी कि स्केल अप, ऐं इन जी स्पीड बि असां साॻी रखंदासीं 0.5। इन खां पोइ वरी असां बैक कंदासीं ऐं वरी असां लेयर जे बटन ते क्लिक कंदासीं ऐं स्टिकर ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ असां वरी इनफिनाइट जे बॉक्स ते क्लिक कंदासीं ऐं उतां इनफिनेशन सिलेक्ट कंदासीं। इन खां पोइ असां इन्हनि जी लेंथ पंहिंजे पहिरें लोगो जेतिरी कंदासीं। वरी असां इनफिनाइट वारी एनिमेशन जी बि लेंथ पंहिंजे पहिरें फोल्डर ताईं कंदासीं। इन खां पोइ वरी असां इन खे एनिमेशन ॾींदासीं। असां ब्लेंडिंग ते ईंदासीं। ब्लेंडिंग ते असां स्क्रीन ते क्लिक कंदासीं। स्क्रीन ते क्लिक करण खां पोइ असां बैक ईंदासीं। खां पोइ वरी असां सेटिंग जे बटन ते ईंदासीं ऐं सेटिंग जे बटन ते असां ऑटो फेड इन स्टार्ट ऑफ प्रोजेक्ट ते खे ऑन कंदासीं। हाणे हीअ असांजो लोगो ठही तयारु थी वियो आहे। हाणे असां हिन खे हिकिड़ो चकर प्ले करे ॾिसंदासीं त असांजो लोगो आख़िर कीअं तयारु थियो आहे। हिन लोगो हिन 3D इंट्रो जो लिंक तव्हांखे डिस्क्रिप्शन में मिली वेंदो।